करमपुर के भरपासे वारे गोठन में उड़ी वबा वबाई शिकिल इख्तियार करे वई। कुछ ॾींहंनि में उड़ी सबब 4 ॿारड़ा फौत थी चुका। इलाइक़े जा केतिरा ई ॿार मर्ज़ में मुब्तला। करमपुर जे ॻोठ मुक़दुम अली मोहम्मद ख़ान बिजाणी में उड़ी बीमारी वबाई शिकिल इख्तियार करे वई। कुछ ॾींहंनि अंदरि हिक ई ख़ानदान जा 3 ॿार फौतुनि में 2.5 सालनि जो सोहेल बिजाणी, 3 सालनि जो फरमान बिजाणी, 2 सालनि जो फिदा बख्श बिजाणी शामिल आहिनि। ओॾां करमपुर जे ॻोठ मीर पगन ख़ान बिजाणी में मासूम नींगरी आयत बंगलाणी उड़ी सबब फौत थियण में शामिल आहे। जॾहिं त इलाइक़े जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा केतिरा ई ॿार उड़ी में मुब्तला आहिनि। सिंध जे सिहत खाते को बि तहरुक न वरितो, न ई ज़िले कश्मीर कंदकोट जे सिहत खाते जूं टीमूं मुतासिर ॻोठनि में पहुची सघियूं आहिनि। ओॾां इलाइक़े वासियुनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त उड़ी वबा जे फैलाव जो नोटिस वठी टीमूं ॻोठनि में मोकिले हिफ़ाज़ती टुका लॻाए बक़ाया ॿारनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ करमपुर।